कंहिं मुल्क जो बादशाह ऐं बादशाह जो पुटु नंढो शहज़ादो ऐं संदसि ज़ाल राणी टई हिकिड़े ई महल में रहंदा हुआ। बादशाह तमामु नेक दिल ऐं सुठो माण्हू हुजे ऐं हर माण्हू जी मदद कंदो हुजे। त नेठि कुदरत सां बादशाह उहो अची बीमार थियो ऐं कुझु टाइम खां पोइ उन बीमारी जी हालति में बादशाह गुज़ारे वियो। हाणे पोयां रही राणी ऐं उनजो पुटु नंढो शहज़ादो। हाणे शहज़ादो बि तक़रीबन 10-12 साल जो हुजे। हाणे नेठि काफ़ी ॾींहं गुज़रिया। बादशाह जी जॻह ते राणी सीट संभाली, मतिलबु त वञी बादशाही संभाली। हाणे राणी हुजे जेको बादशाही पई हलाए। हाणे हितां जा हुतां जा फ़ैसिला करणु, ॻोठ खे राज खे संभालणु, सॼो कमु थी वियो राणी जो। हाणे राणी जे हथ में सभु कुझु हुजे। त हिकु चकर राणी दिलि में ख़्यालु कयो ऐं सोचणु लॻी त अकेली आहियां हिन महल में, को हमसफ़र, को जीवन साथी मूंखे मिली वञे त उन सां आऊं शादी करे छॾियां। राणी दिलि में ख़्यालु कयो ॿी शादी करण जो। हाणे हिते राणी पंहिंजे वज़ीरनि खे घुरायो, पंहिंजे सिपाहियुनि खे घुरायो ऐं चवणु लॻी त वञी ॾिसो, पड़ो घुमायो मुल्कनि में, को शहज़ादो हुजे, आऊं शादी करण जे लाइ तयारु आहियां। ऐं शहज़ादा अचनि, बादशाह अचनि, को बि अचे, मूंखे जेको बि पसंदि आयो उन सां आऊं शादी कंदसि। हाणे नेठि राणी जे हुकम ते वज़ीर ऐं सिपाहियुनि हिते हुते पड़ो हलायो ॿियनि मुल्कनि में। जेको राणी कुझु चयो सो हुननि कयो। त हाणे नेठि काफ़ी सारा शहज़ादा आया, बादशाह बि आया, पर राणी खे को बि पसंदि उन्हनि मञा न आयो। हाणे राणी खे जॾहिं को पसंदि न आयो त राणी कंहिंसां बि शादी न कई। त हिकु चकर राणी पंहिंजे वज़ीर खे चवणु लॻी त हलूं अॼु पंहिंजे ॻोठ में, पंहिंजे राज में चकर हणी अचूं ऐं घुमी फिरी अचूं ऐं माण्हुनि जा हाल अहिवाल वठी अचूं। हाणे उहा राणी ऐं उहो वज़ीर ऐं कुझु सिपाही निकिता ईअं ई ॻोठ ऐं राज ऐं बाग़ जी सैर करण जे लाइ। हाणे अचनि पिया उन ॻोठ में, उन राज में जेको उन राणी जो हुजे, राणी जी बादशाही में। हाणे सैर कंदे कंदे राणी जी नज़र हिकु हमराह ते पहुची वई जेको उन ॻोठ में वेठो हुजे, उन राणी जी बादशाही में। हाणे उहो राणी खे उहो हमराह ॾाढो पसंदि अची वियो, ॾाढो वणणु लॻो। राणी दिलि में हुन सां इश्क करणु लॻी ऐं दिलि में ख़्यालु कयो त हीअ हमराह केॾो न सुहिणो आहे, केॾो न सुठो आहे, ऐं शादी हिन सां कंदसि। हाणे राणी उन महिल वज़ीर खां पुछा करणु लॻी त हीअ हमराह जी ख़बरचार मूंखे वठी ॾे, हिते पंहिंजे ॻोठ जो आहे, ॿिए पासे जो आहे, किथे जो आहे। त वज़ीर चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे राणी पंहिंजे सिपाहियुनि सां गॾिजी सिधो पंहिंजे महल में वरी आई ऐं वज़ीर पुछा ॻाछा करे ऐं सिधो आयो राणी वटि ऐं राणी खे चवणु लॻो त इहो हमराह पंहिंजे ॻोठ जो आहे ऐं हिते ई रहे थो। त हाणे नेठि राणी जो इश्क थी वियो उन हमराह सां ऐं दिलि में उनखे चाहिणु लॻी ऐं चवणु लॻी त शादी आऊं इन हमराह सां कंदसि। हाणे नेठि वज़ीर खे चयो ऐं चवणु लॻी त इन हमराह खे मूं ॾांहुं घुराए, मुंहिंजो इन सां कमु आहे। त वज़ीर राणी जो हुकम मञियो ऐं चवणु लॻो राणी खे त भले, जेको राणी साहिबा जो हुकम, जीअं तव्हां चयो ईअं थी वेंदो। हाणे वज़ीर वियो उन हमराह खे राणी जो पैगाम ॾिनो, नियापो ॾिनो ऐं चवणु लॻो त राणी साहिबा तव्हां सां मिलणु थी चाहे। त हिते हमराह चवणु लॻो उन वज़ीर खे त भले ठीकु आहे, सुभाणे आऊं पुॼी वेंदसि राणी वटि, राणी सां मुलाक़ात करण जे लाइ। राणी जो हुकम अखियुनि ते। हमराह एतिरो कुझु चयो वज़ीर खे। वज़ीर सिधो मोटी आयो राणी वटि ऐं राणी खे चयईं त नियापो तव्हांजो मूं ॾेई छॾियो आहे, सुभाणे तव्हां वटि उहो हमराह पुॼी वेंदो। त राणी चवणु लॻी वज़ीर खे त भले ठीकु आहे। हाणे जॾहिं ॿियो ॾींहुं थियो त उहो हमराह अची राणी जे महल पुॻो ऐं राणी कंहिं कम सां किथे निकिरी वई हुजे, राणी मौजूदु हुजे न ऐं उहो हमराह राणी जे महल में पुॼी वियो। हाणे हिते राणी जो नंढो पुटु ऐं बादशाह जो पुटु, जेको बादशाह गुज़ारियो हुजे, राणी जो नंढो पुटु शहज़ादो हिकु पखी सां रांदि पियो करे। हाणे उहो शहज़ादो 10-12 साल जो हुजे, उन पखी सां रांदि पियो करे। उहो पखी तमामु नायाबु हुजे, जेको हुनजे पीउ बादशाह हुनखे किथां हथु करे या वठी ॾिनो हुजे। हाणे उहो पखी तमामु अनमोल हो ऐं उन महिल बेदो लाथो।
हाणे उन शहज़ादे उहो बेदो खणी हिकु थांह में विधो त उहो थांह सोन जो थी वियो ऐं उहो तमामु नायाबु पखी हो। उन सां उहो रांदि वग़ैरह नंढो शहज़ादो कंदो हो। हाणे जॾहिं हमरा इहो लका ॾिठो ऐं दिलि में सोचणु लॻो त हीउ पखी तमामु भलो आहे, अनमोल पखी आहे। जेको बि बेदो वग़ैरह लाहे थो ऐं कंहिं बि थांह में रखिजे थो त उहो थांह सोन जो थियो वञे। हमरा एतिरो ई दिलि में सोचियो त एतिरी देरि में उहा राणी उते पुॼी वई ऐं राणी उन हमरा खे वठी राणी जे ख़ासि कमरे में वई। हाणे हिते हमरा चवणु लॻो उन राणी खे त ॾे ख़बर, तव्हां मूंखे घुरायो, तव्हांजो कहिड़ो कमु आहे, तव्हां मूंखे ॿुधायो। त हाणे हिते राणी चवणु लॻी उन हमरा खे त आउं तोसां मुहबत करियां थी, तूं मूंखे पहिरीं नज़र में वणी वियो हुएं, आउं तोसां शादी करणु थी चाहियां। ऐं राणी पंहिंजे दिलि जो हाल सॼो उन हमरा जे अॻियां रखियो। हाणे हिते हमरा चवणु लॻो उन राणी खे त आउं तोसां शादी न कंदसि ऐं तोसां शादी नथो करणु चाहियां। हाणे हिते राणी चवणु लॻी उन हमरा खे त छो भला, छाजे करे, कहिड़ी शइ जी कमी मूं वटि आहे, आउं हिकु राणी आहियां, सॼी बादशाही मुंहिंजे हथ में आहे, कहिड़ो सबबु आहे जो तूं मूंसां शादी नथो करीं। त हाणे हिते हमरा चवणु लॻो त सबबु को कोन्हे, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे, जेकर उहो शर्त तूं मुंहिंजो मञदे त पोइ तोसां आउं शादी कंदसि, जेकर शर्त मुंहिंजो न मञदे त तोसां शादी हरगिज़ न कंदसि। हाणे हिते राणी चवणु लॻी उन हमरा खे त भले तुंहिंजो शर्त जेको बि हुजे मूंखे ॿुधा, ऐं शर्त तुंहिंजो पूरो कंदसि। राणी एतिरो कुझु उन हमरा खे चयो। हाणे हमरा चवणु लॻो उन राणी खे त मुंहिंजो शर्त इहो आहे, जेको पखी अव्हां वटि नायाबु आहे, जेको तुंहिंजो शहज़ादो पुटु खेॾे थो, उहो पखी जे मूंखे कोई खाराई त पोइ तोसां आउं शादी कंदसि, जेकर न खाराई त शादी तोसां हरगिज़ न कंदसि। हाणे हिते राणी चवणु लॻी उन हमरा खे त इहो मुंहिंजे शहज़ादे जो नायाबु पखी आहे, जंहिंसां उहो रांदि वग़ैरह कंदो आहे। मुंहिंजे मुड़ुसु बादशाह उनखे किथां हथु करे ॾिनो हो। इहो पखी आउं ईअं नथी करे सघां, उनखे नथी कुहाए सघां। त हिते हमरा चवणु लॻो जेकर इहो तूं नथी कुहाए सघीं त पोइ आउं तोसां शादी हरगिज़ न कंदसि। ऐं हमरा एतिरो कुझु चई ऐं उतां वञणु लॻो। त हिते राणी हुजे मजबूर। हाणे राणी इश्क में मजबूर थी वई करे त आख़िर छा, ऐं उहो हमरा बि उनखे ॾाढो वणंदो हुजे। त एतिरे टाइम में उन राणी उन हमरा खे सॾु कयो ऐं चवणु लॻी त हलिया। त हमरा चवणु लॻो त वरी छा थियो? त राणी चवणु लॻी त मूंखे तुंहिंजो शर्त मंज़ूरु आहे, हाणे ॿुधा छा करिणो आहे। हाणे हमरा चवणु लॻो राणी खे त तूं हीअं कर, सुभाणे सुबुह जो आउं फलाणे टाइम ते पुॼी वेंदसि ऐं हिन पखी खे कुहाए 2 हिसनि में पचाए मुंहिंजे लाइ छॾे ॾिजां ऐं आउं ईंदसि ऐं पोइ इन पखी खे खाईंदसि। त राणी चवणु लॻी त भले ठीकु आहे। हमरा एतिरो कुझु चई राणी खे पाण त हलियो वियो। हाणे जॾहिं अची सुबुह थियो त शहज़ादो कंहिं पासे निकिरी वियो। रांदि रूंद जे हिसाब सां शहज़ादो नंढो घर न हुजे। राणी छा कयो जो उन पखी खे कुहाए 2 हिसनि में करे ऐं उन हमरा जे लाइ पचाए छॾियो ऐं उन टेबल ते उहो खाधा वग़ैरह तयारु करे उहो पखी जो गोश्त तयारु करे 2 हिसनि में रखी छॾियो, 2 टुकड़ा करे उन गोश्त जा, ऐं इंतज़ारु करणु लॻी उन हमरा जो। हाणे कुझु टाइम थी वियो त उहो हमरा न वरियो ऐं कुदरत सां राणी इंतज़ारु करे करे राणी खे अखि लॻी वई ऐं राणी खे निंड अची वई। हाणे जॾहिं राणी खे निंड अची वई त एतिरे टाइम में उहो नंढो शहज़ादो बि अची पुॻो ऐं उनखे बि बुख लॻी हुजे। कुदरत सां त हू आयो उन खाधे वारी टेबल ते ऐं ॾिठी त गोश्त जा 2 हिसा पका पिया हुजनि। उन नंढे शहज़ादे छा कयो जो हिकिड़ो गोश्त जो हिसो खणी पाण खाई छॾियो ऐं ॿियो रखी छॾियो उते ऐं पाण त वरी हलियो वियो। रांदि रूंद जे हिसाब सां को हेॾां को होॾां नंढो शहज़ादो वियो हलियो। त एतिरी देरि में अची उहो हमरा बि उते पुॻो राणी वटि ऐं राणी खे निंड मज़ा उथारी। त एतिरे टाइम में दासी ॾिठो ऐं चवणु लॻी त हीउ हमरा कल्ह बि आयो ऐं अॼु बि आयो आहे, राणी जे कमरे में वियो आहे, ॾिसां त सही छा मसइलो आहे। हाणे उहा दासी लिक छिप में ॾिसे पई त एतिरे टाइम में उन हमरा राणी खे उथारियो ऐं राणी निंड मज़ा उथी ऐं चवणु लॻी त तो अॼु देरि करे छॾी, चई वे उन टाइम ते ईंदसि तो
देरि करे छॾी त हमराज चवणु लॻो त हा मूंखे अॼु देरि थी वई, पर हाणे आउं पुॼी वियो आहियां, जेको कमु मूं तोखे चयो उहो पखी मुंहिंजे लाइ पचाई या न? त राणी चवणु लॻी त हा बिल्कुलु उहो पखी तुंहिंजे हुकम ते मूं पचराए छॾियो। हाणे राणी वठी आई उन खाधे वारी टेबल ते, छा ॾिसे त गोश्त जो हिकु हिसो हुजे न ऐं हिकु हिसो हुजे। त हिते हमराज चवणु लॻो त मूं तोखे चयो त उन पखी जा 2 हिसा करे पचाए रखजांइ, ऐं तो हिकिड़ो हिसो किॾां कयो हिन जो ऐं हिकिड़ो हिसो पियो आहे। त राणी चवणु लॻी त ख़बर न आहे किॾां वियो लियो, मूं त 2 रखिया हुआ ऐं मूंखे निंड अची वई, अखि लॻी वई, थी सघे थो मुंहिंजो पुटु नंढो शहज़ादो आयो हुजे ऐं भुल मज़ा खाई वियो हुजे। हाणे उहो हमराज चवणु लॻो उन राणी खे त हाणे हिकिड़ो हिसो गोश्त जो आउं खाईंदसि ऐं ॿियो हिसो तुंहिंजो पुटु खाई वियो आहे। हाणे तूं हीअं कर, जो अगरि तुंहिंजो पुटु मूंखे कोई खाराई त पोइ तोसां आउं शादी कंदसि, बाक़ी हरगिज़ न कंदसि, छो त हुन ॿियो गोश्त जो हिसो खाधो आहे। हाणे आउं तुंहिंजे पुट खे खाईंदसि, जे अगरि उहो तुंहिंजो पुटु मूंखे को आहे खाराई त तोसां शादी कंदसि। हाणे राणी मजबूर इश्क में करे त छा करे, मजबूर थी वई। त हिते राणी चवणु लॻी त ईअं आउं नथी करे सघां। त हमराज चवणु लॻो जेकर नथी करे सघीं त मूं मज़ा आसरो लाहे छॾ ऐं पंहिंजो बंदोबस्तु किथे वञी ॿिए हंधि कर, तोसां आउं शादी हरगिज़ न कंदसि। हाणे राणी उन हमराह ते मजबूर हुजे त करे त आख़िर छा करे। हाणे राणी चवणु लॻी उन हमराह खे त भले ठीकु आहे, मूंखे तुंहिंजो इहो शर्त बि क़बूलु आहे। त हिते हमराह चवणु लॻो त पोइ ठीकु आहे, हीउ गोश्त जो हिसो आउं खायो थो वञा, बाक़ी सुभाणे आउं ईंदसि तुंहिंजे पुट खे खाईंदसि, इहो तूं को आहे रखी छॾिजांइ। हाणे हमराह एतिरो कुझु चई उन राणी खे ऐं उहो गोश्त वग़ैरह खाई ऐं पाण हलियो वियो। हाणे इन हमराह जूं ऐं इन राणी जूं ॻाल्हियूं उन दासी ॿुधी वरितियूं। हाणे दासी चवणु लॻी त वञ बढ़िया, एॾो ज़ुल्म पंहिंजी मां राणी शहज़ादे पंहिंजे पुट खे कुहाए थी इन हमराह जे करे, ऐं इन हमराह सां राणी जो इश्क आहे ऐं उन सां शादी करणु थी चाहे। हाणे दासी दिली दिली में सोचणु लॻी त को तरीक़ो कजे, का टल कजे, का अटकल कजे, न त नंढो शहज़ादो बेमौत मारियो वेंदो, हुनखे त अञा कुझु ख़बर बि न आहे। हाणे हिते राणी पंहिंजे कमरे में हली वई। हाणे जॾहिं अची सुबुह थियो त दासी का टल का अटकल करणु लॻी। हाणे दासी आई उन नंढे शहज़ादे वटि ऐं नंढे शहज़ादे खे अची मुतमइन करणु लॻी ऐं चवणु लॻी, नंढो शहज़ादो हुजे बि 10-12 साल जो, हुनखे चवणु लॻी त तूं अॼु हल मूंसां गॾु, पाण ॿई हितां निकिरी था हलूं, हिते रहणु सही कोन्हे। नंढो शहज़ादो पुछा करणु लॻो उन दासी खां ऐं चवणु लॻो त छा कहिड़ो मसइलो आहे, छाजे करे पाण हितां हलिया हलूं। त हिते दासी सॼी हक़ीक़त करे उन नंढे शहज़ादे खे ॿुधाई ऐं चवणु लॻी त तुंहिंजी ज़िंदगी ख़तरो आहे ऐं तुंहिंजो पखी बि तुंहिंजी अम्मा कुहाए छॾियो आहे, सो तोखे पखी पहिरीं तुंहिंजो मिले थो या न? त शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु मुंहिंजो पखी हिकिड़ो 2 ॾींहं थी विया आहिनि वाक़ई गाइबु आहे, उहो पखी ख़बर न आहे किॾां वियो हलियो आहे। जे अगरि तूं चवें थी त पोइ इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे, पोइ मुंहिंजी जान खे बि ख़तरो आहे। त दासी चवणु लॻी उन शहज़ादे नंढे खे त पोइ तूं हल मूंसां गॾु, पाण हितां निकिरी हलूं। हाणे ख़ैरनि जो नेठि उहा दासी उन शहज़ादे खे उतां उन महल मज़ा कढी ऐं कंहिं इलाइक़े में रुख़ कयो, कंहिं ॿिए पासे जो। हाणे उहा दासी उन नंढे शहज़ादे खे वरितो, हाणे निकिती उन राणी जी बादशाही मज़ा। हाणे अचे पई काफ़ी परे निकिरी आई, काफ़ी परे कंहिं झंग मज़ा झरण मज़ा अची निकिती। त हाणे अहिड़े इलाइक़े मां हिननि जो गुज़र थियो जिते हिकिड़ो पाणी जो वाटर पियो वहे ऐं हिकिड़ो मोतियुनि जो वाटर पियो वहे। हाणे हिननि त उन मज़ा पाणी पीतो ऐं नंढे शहज़ादे उन मोतियुनि मज़ा उहे कुझु मोती खया ऐं मोती खणी उतां निकिता। दासी ऐं नंढो शहज़ादो ॿई हाणे आया कंहिं अहिड़े बादशाह जी बादशाही में ऐं अची उन बादशाही में रहणु लॻा। हाणे जॾहिं उन बादशाही में रहणु लॻा, हाणे उहो नंढो शहज़ादो उहे मोती खणी आयो हो। हाणे अची रांदि रूंद करणु लॻो त कुझु मोती हुन खां हेॾां होॾां विञाइजी विया, बाक़ी रहियो हिकिड़ो मोती तमामु अनमोल ऐं क़ीमती मोती हुजे, तमामु चमकंदड़ ज़बरदस्त मोती हुजे, अहिड़ो को मोती ॿियो हुजे ई न। त नेठि वज़ीर जी नज़र उन मोती ते पहुची वई। उहो वज़ीर उन बादशाह जो कंहिं सफ़र जे दौरान कंहिं ॻोठ राजभाग जे शहर जे हिसाब सां निकितो त नज़र पहुची वई उन शहज़ादे जे मोती ते। ऐं जॾहिं मोती ॾिठो त मोती तमामु क़ीमती हुजे
ऐं शहज़ादो हुन सां रांदि पियो करे। वज़ीर एतिरो कुझु हुनखे न चयो ऐं उतां निकितो सिधो आयो बादशाह वटि ऐं बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं चवणु लॻो त तमामु क़ीमती हीरो हिकु छोकिरे वटि मूं ॾिठो आहे। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त बादशाह आयो सिधो उन हीरे खे हासिलु करण जे लाइ ऐं ॾिसण जे लाइ उन छोकिरे वटि। हाणे बादशाह उन छोकिरे उन शहज़ादे वटि उहो हीरो ॾिठो त वाक़ई हीरो तमामु सुठो हुजे, चमकदार हुजे। हाणे हिते बादशाह चवणु लॻो उन छोकिरे खे त इहो हीरो मूंखे, इहो मोती तूं मूंखे ॾींदे। त हाणे छोकिरो कुझु न सम्झ हुजे उहो चवणु लॻो त भले ठीकु आहे, खणी वञु, मुंहिंजे कंहिं कम जो कोन्हे, आऊं बि रांदि वग़ैरह कंदो आहियां, तोखे खपे थो त भले खणी वञु। हाणे नंढो शहज़ादो तक़रीबन 10-12 साल जो हुजे। हाणे उहो हीरो उन बादशाह खे ॾेई छॾियो। बादशाह आयो पंहिंजे महल में ऐं उहो संभाले रखी छॾियो। हाणे काफ़ी टाइम गुज़रियो, काफ़ी वक़्तु गुज़रियो, 17-18 साल थी विया। अची उहो नंढो शहज़ादो वॾो थी वियो ऐं उते दासी सां गॾु रहणु लॻो ऐं ॿई ॼणा उते रहंदा हुआ उन बादशाह जी बादशाही में। हाणे बादशाह उहो हीरो, उहो मोती खणी पाण वटि रखियो हो त बादशाह हिकु चकर दिलि में ख़्यालु कयो त मुंहिंजूं 7 राणियूं आहिनि ऐं जेका वॾी राणी आहे तमामु सुठी ऐं भली आहे, मुंहिंजी ख़िदमत वग़ैरह जाम कंदी आहे। इहो मोती, इहो हीरो आऊं उन खे इनाम तौरु ॾियां थो, ख़ुशि थी वेंदी। बादशाह इहा दिलि में सोच कई। बादशाह उहो हीरो खणी उन वॾी राणी खे, संदसि पंहिंजी ज़ाल वॾी खे ॾिनई ऐं उहा वॾी राणी जॾहिं हीरो उहो मोती ॾिठो त ॾाढी ख़ुशि थी वई ऐं उन बादशाह सलामत जा थोरा मञा पंहिंजे मुड़ुस जा। त जॾहिं इहा ख़बर इन ॻाल्हि जी उन 6 राणियुनि खे पई, उन्हनि इहो जॾहिं हीरो ऐं मोती ॾिठो त अची बादशाह सां न्याउ झेड़ो वग़ैरह करणु लॻियूं ऐं चवणु लॻियूं त इहो हीरो, इहो मोती तो हिन राणी खे ॾिनो आहे, अहिड़ा असांखे बि खपनि, हिकिड़ो असांखे बि ॾे। हाणे बादशाह मजबूर थी वियो करे त आख़िर छा करे, चवणु लॻो त इहो मोती, इहो हीरो सिर्फ़ु हिकिड़ो ई हो, मूंखे मिलियो हो, मूं संभाले पाण वटि काफ़ी टाइम खां रखियो हो ऐं हींअर ॾिनो अथमि ॿिया मोती ऐं हीरा मूं वटि न आहिनि। हाणे राणियूं ज़िद करणु लॻियूं ऐं चवणु लॻियूं त न, इहो मोती असांखे खपे। हाणे नेठि बादशाह आयो पंहिंजी दरबार में ऐं वज़ीर खे घुरायो ऐं वज़ीर खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं चवणु लॻो त हाणे इहो हीरो, इहो मोती खपे पाण खे। हाणे नेठि वज़ीर चवणु लॻो उन बादशाह खे त भले ठीकु आहे, आऊं ॾिसां थो इहो शहज़ादो काफ़ी टाइम, काफ़ी वक़्तु थी वियो आहे, इहो छोकिरो ॾिसां थो, जे अगरि इहो छोकिरो हिते आहे त इन खां पुछा करियां थो इहो हीरो इन वटि किथां आयो ऐं इहो हीरा पाण खे हथु करे ॾींदो, ख़बर पइजी वेंदी। त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त देरि न कर, वञी साए सां, सुझंदे सां वञी इन छोकिरे खां पुछा कर। हाणे नेठि वज़ीर आयो उन छोकिरे वटि, उहो छोकिरो अञा ई उते मौजूदु हुजे, उहा दासी बि अञा वेठी हुजे। छोकिरो त हाणे वॾो थी वियो। वज़ीर चवणु लॻो उन छोकिरे खे त काफ़ी टाइम पहिरियां तो असांखे हिकु हीरो ॾिनो, उहो तोखे यादि आहे। त हिते उहो नंढो शहज़ादो चवणु लॻो, जेको हाणे त वॾो थी वियो, उहो शहज़ादो चवणु लॻो त हा बिल्कुलु हीरो, उहो मोती मूं तव्हांखे ॾिनो हो। हाणे हिते वज़ीर चवणु लॻो उन शहज़ादे खे त भला अहिड़ा हीरा असांखे ॿिया आणे ॾींदे। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त आऊं ईअं न कंदसि, इहो हीरा केरु ॻोल्हे आणे ॾींदो ऐं मौत जो ख़तरो लॻी सघे थो, कुझु बि थी सघे थो इन हीरनि खे ॻोल्हण जे लाइ, इन हीरे खे तलाश करण जे लाइ। त नेठि उन शहज़ादे उन वज़ीर जी हिकु बि न ॿुधी ऐं वज़ीर उतां मायूस थी मोटी आयो सिधो बादशाह वटि। बादशाह खे उन छोकिरे वारी ॻाल्हि, उन शहज़ादे वारी ॻाल्हि जेका शहज़ादे वज़ीर सां कई, उहा वज़ीर सॼी उन बादशाह खे ॿुधाई। त नेठि बादशाह चवणु लॻो उन वज़ीर खे त तूं उन छोकिरे खे मुंहिंजो पैगाम ॾे, वरी बि चओ त बादशाह चयो आहे त अहिड़ा हीरा 6 मूंखे अञा ॿिया आणे ॾे, अहिड़ा मोती, ऐं पोइ आऊं मुंहिंजो अधु भाग, अधु राज, अधु मिल्कियत, अधु बादशाही आऊं इन छोकिरे खे ॾेई छॾींदसि। इहो कमु मुंहिंजो ज़रूरु करे। हाणे वज़ीर उतां आयो वरी उन शहज़ादे वटि ऐं शहज़ादे खे चवणु लॻो त बादशाह वरी पैगाम मोकिलियो आहे। बादशाह चवे थो त आऊं मुंहिंजो राज भाग, मुंहिंजी बादशाही, अधु मिल्कियत, सभु कुझु आऊं ॾींदसि इन छोकिरे खे ऐं इहो छोकिरो मूंखे 6 मोती आणे ॾे। त हाणे नेठि शहज़ादे ॾिठो त मूंखे हाणे अधु बादशाही पई मिले
अधु मिल्कियत बि मिले, अधु राज ऐं भाग मिले पियो, छो न वञी इहो कमु करे अचां। त वज़ीर खे चवणु लॻो त भले ठीकु आहे, आऊं इहे 6 मोती आणे ॾींदुसि बादशाह खे। हाणे वज़ीर तूं उतां मोटी वियो ऐं उहो शहज़ादो घोड़े ते चढ़ियो सिधो निकितो उन मोतियुनि जी तलाश में। थोरी घणी यादगिरी उन शहज़ादे खे हुजे त फलाणे हंधि वाटर वहे पियो उन मोतियुनि जो, उते ई मोती मिलंदा मूंखे। हाणे नेठि उहो शहज़ादो सिधो आयो उन जॻह ते, उन इलाइक़े में पुॻो जिते इहे हिकिड़ो पासे मंझां पाणी जो वाटर ऐं हिकिड़ो पासे मंझां मोती जो वाटर वेंदो हो, ॿई गॾु वेंदा हुआ पाण में। त हाणे नेठि शहज़ादो उन जॻह ते पुॼी वियो जिते इहो वाटर मोतियुनि जो ऐं पाणी जो वेंदा हुआ। नंढे शहज़ादे उन मंझां 6 मोती खंया ऐं दिलि में सोचणु लॻो त आख़िर ही मोती किथां पिया अचनि, ही पाणी किथां पियो अचे, छो न वञी हिन जी तह ताईं पुॼिजे, आख़िर छा राज़ आहे। हाणे नेठि उहो नंढो शहज़ादो निकितो उन वाटर जी तलाश में तह ताईं पुॼण जे लाइ। हाणे अचे पियो ॾिसे त अॻियां वाटरनि जो दंग अची वियो, का पुल वग़ैरह ठहियलु हुजे, उन मंझां इहे शयूं अचनि पियूं, मोतियुनि जो वाटर अचे पियो ऐं हिकु पाणी जो वाटर अचे पियो। हाणे नंढो शहज़ादो उन पुल वटि पुॻो ऐं ढरियो उन पुल जे अंदरि। पुल जे अंदरि ॾिसे त हिकु परी क़ैद थी पई हुजे ऐं उन जी नक जी फोटिन मंझां इहे पाणी ऐं मोती निकिरनि पिया। हिकिड़ी नक जी फोटी मंझां मोती वहे पियो, उन जो वाटर वहे पियो ऐं ॿिए मंझां पाणी जो वाटर वहे पियो। त परी उन महिल उन शहज़ादे खे ॾिठो ऐं शहज़ादे परी खे ॾिठो त शहज़ादो चवणु लॻो उन परी खे त ॾे ख़बर छा मसइलो आहे ऐं तूं हिते ऐं ही वाटर वहनि पिया, ख़ैरु आहे तोसां। त परी चवणु लॻी त इहा ॻाल्हि मूंखां न पुछा कर, मूंखे कंहिं राकास हिते क़ैद करे छॾियो आहे। काफ़ी टाइम खां, काफ़ी अरसे खां हिते ई क़ैद आहियां ऐं अहिड़े हिसाब सां क़ैद आहियां, ही 2 वाटर मुंहिंजा नक मंझां वहनि पिया ऐं हिते ई क़ैद आहियां। त हिते शहज़ादो चवणु लॻो त इहो राकास किथे आहे ऐं किथे मिलंदो मूंखे, जो तोखे आउं आज़ादु करायां। त हिते परी चवणु लॻी उन शहज़ादे खे त तोखां इहो राकास ज़ोर आहे ऐं तोखे बि मारे छॾींदो, तूं हितां हलियो वञ। त शहज़ादो ज़रो बि न मुड़े ऐं चवणु लॻो त न, इन राकास खे आउं ॾिसी छॾींदुसि। त एतिरे टाइम में राकास जॾहिं इहो आवाज़ु ॿुधो परी जो ऐं उन शहज़ादे जो, त हू अचणु लॻो, तमामु वॾो राकास हुजे ऐं अचणु लॻो। त हिते परी चवणु लॻी उन शहज़ादे खे फ़िलहालु तूं लिकी वञ ऐं लिकी कंहिं पासे में वेही रहा, राकास अचे पियो। हाणे शहज़ादो नेठि वञी कंहिं अहिड़ी जॻह में अहिड़े पासे वञी लिकी वेही रहियो ऐं राकास आयो सिधो उन परी वटि ऐं परी खे चवणु लॻो त केरु हिते आयो आहे जंहिंसां तूं ॻाल्हाईं पई। त परी चवणु लॻी त हिते केर बि न आहे, तूं भुलियो आहीं, सिर्फ़ु तूं ऐं आऊं आहियां, ॿियो केर बि कोन्हे। त हिते राकास चवणु लॻो त न, को इंसान हिते आयो आहे, इंसान जी ख़ुशबू मूंखे अचे पई। त एतिरे टाइम में शहज़ादे छा कयो जो आहिस्ते आहिस्ते लिक छिप में राकास ते वार कयईं, राकास ते हमिलो कराईं पंहिंजी तलवार सां ऐं अची राकास ते वार कयईं। एतिरा वार कयईं जो राकास यकदमि ख़तमु थी वियो ऐं मरी बर्बादु थी वियो ऐं हुनजो साह दम परवाज़ थी वियो। हाणे जॾहिं उहो ख़तमु थी वियो, हुन जूं ताक़तूं, हुन जूं शक्तियूं, जेके इल्मु हो, जेको हुन वटि ताक़त हुई, साह ख़तमु थी वई। त हिते उहा परी आज़ादु थी वई ऐं हुनजे नक मंझां जेके बि वाटर जेके वेंदा हुआ मोतियुनि जा ऐं पाणी जा, उहे बंदि थी विया ऐं परी आज़ादु थी वई। हाणे परी उन शहज़ादे खे चवणु लॻी त तुंहिंजूं महिरबानियूं, तो मुंहिंजो हिन राकास खां तो मूंखे आज़ादु करायो। काफ़ी टाइम खां, काफ़ी अरसे खां हिन राकास मूंखे हिन पुल जे हेठां क़ैद करे छॾियो ऐं ॾाढी ॾुखियाईनि ऐं परेशानियुनि में हुयसि। त शहज़ादो चवणु लॻो उन परी खे त का ॻाल्हि न आहे, तूं आज़ादु थी वएं, अहिड़ी ॿी का ॻाल्हि आहे कोन ख़ुशी जहिड़ी। हाणे नेठि हिते परी चवणु लॻी उन शहज़ादे खे त तूं तमामु बहादुर छोकिरो आहीं ऐं तमामु सुठो माण्हू आहीं, तोसां आउं रहंदसि, तुंहिंजी ज़ाल थी ऐं तोसां आउं शादी कंदसि ऐं तुंहिंजी ज़ाल थी हमेशह तोसां गॾु रहंदसि। आउं पंहिंजे परिस्तान जे मुल्क में नथी वञणु चाहियां ऐं तुंहिंजी ज़ाल थियणु थी चाहियां। त शहज़ादो नेठि हुन परी खे वठी सिधो आयो पंहिंजी माउ दासी वटि, छो त हाणे उन छोकिरे उन दासी खे माउ करे छॾियो हो, सिधो पंहिंजे
घर आयो ऐं पंहिंजी माउ दासी खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। ऐं पोइ उहो शहज़ादो उतां निकितो सिधो आयो बादशाह वटि ऐं बादशाह खे उहे 6 मोती ॾिना। ऐं पोइ बादशाह पंहिंजो अधु राज, अधु भाग, अधु मिल्कियत, अधु बादशाही उन शहज़ादे खे ॾेई छॾी। ऐं पोइ शहज़ादो पंहिंजो महल वग़ैरह जेको हो उन में पंहिंजी माउ दासी खे वठी आयो ऐं उन परी खे वठी आयो। पोइ उन शहज़ादे ऐं उन परी जी थी शादी ऐं उहा दासी बि उते रहणु लॻी ऐं उहो शहज़ादो उहा परी हसी ख़ुशी सां उते रहणु लॻा। ऐं उन शहज़ादे खे अधु भाग, अधु माल, अधु मिल्कियत हर शइ मिली वई। ऐं सुठे नमूने सां पोइ उहो शहज़ादो पंहिंजी बादशाही हलणु लॻो ऐं परी सां थी वई उन शहज़ादे जी शादी। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।